हुजी तू ॿियो हुजां मां, हिकु हुजी तू ॿियो हुजां मां। हेलो हेलो तारिक, जल्दी मुझे घर पुज। खैर तो है निमरा? वो मुझे रिश्ते ला कुछ माण्हू अची रहा आहिनि, तू जल्दी मुझे घर पुज। इतरो जल्दी? अरे कीअं निमरा? ये तो नामुमकिन आहे। मां कुछ नथी ॼाणा, तू बस मुझे घर पुज। यार तोखे तो खबर है, जेसिताईं मुझे वॾे भाउ जी शादी न थींदी तेसिताईं तुंहिंजो ई मुंहिंजो रिश्तो नामुमकिन आहे। तो पोइ ठीकु आहे, अम्मा बाबा अगर मुझे रिश्तो के ॿिए हंधि तय कयो तो मूंखे कुछ न चइजे। ना प्लीज कावड़ न कर, ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। ॻाल्हि खे त मां, पर तू सम्झण जी कोशिश कर। जे कॾहिं देरि कंदे तो पोइ सम्झ असां ॿिन्हिनि जो रिश्तो नामुमकिन थी पवंदो। ठीक आहे मां कोशिश कयां थो। फिलहाल तू हिन भेरे ॻाल्हि खे टार, मां अदा सां ॻाल्हायां थो। ओके ठीक है, पर जेको बि करणु अथई जल्दी कर। हेलो लतीफ़ साहब, हाँ मां तव्हां ॾे हींअर छोकिरे जे हथां फाइल मोकिलियां थो पियो। तव्हां हुनखे स्टडी करे वठो ऐं मां चाहियां थो त इहो प्रोजेक्ट सॼो तव्हां ई डील कयो, तव्हां ई संभालियो हिनखे। ओके मां हींअर ई मोकिलियां थो फाइल, तव्हां हुनखे स्टडी करे वठो। फाइल खणी वञ, लतीफ़ साहब खे कर। अदा आखिर मूं तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? छा थियो आहे तारिक? मूंखे एॾी वॾी सज़ा छो? यार तूं मूंखे ॿुधाए त सही त आख़िर थियो छा आहे? निमरा जो रिश्तो आयो आहे वरी ॿीहर, ऐं मुंहिंजा पेरेंट्स उन ते ज़ोर ॾियनि त शादी कर। त तारिक मूं कॾहिं रोकियो आहे तोखे? तूं निमरा सां शादी करे वठ। अदा तव्हां त नाहे रोकियो, पर पप्पा ऐं मामा जी त इहा ई डिमांड आहे न त पहिरियां वॾे भाउ जी शादी थींदी पोइ नंढे जी। यार तूं शादी करे छॾ। रही ॻाल्हि पापा ऐं मम्मा जी, इन्हनि सां मां ॻाल्हाए वठंदुसि, इन्हनि खे सम्झाए वठंदुसि। डोंट यू वरी। अदा मूंखे ख़बर आहे मम्मी पापा न मञींदा, पर अदा अॼु या सुभाणे तव्हांखे शादी त करणी आहे न, पोइ हाणे चवनि अदा छाजी देरि आहे? चङो बाबा, तुंहिंजी हिन ॻाल्हि ते मां सोचण जी कोशिशि ज़रूरु कंदुमि। अदा सिर्फ़ु सोचणो न आहे, अमल उन ते अमल करणो आहे प्लीज़। चङो बाबा हे वठ, ठीकु आहे हाणे तूं वञ घर, मूंखे ऑफिस में कमु करणु ॾे। ओके ओके सॉरी मैडम, तव्हांखे गाॾी हलाइण नथी अचे त गाॾी रोड ते छो कढी अथव? हे नुक़सान केरु भरींदो? I'm so sorry, मां पे करण तैयार आहियां।
सर टोली गाड़ी में वेह। ओके सर। आई एम रियली सॉरी, मूंखां गलती थी वई। मां इन लाइ तव्हांखे पई थी कयां। इट्स ओके। इत्तफाक़ी हादसे में तव्हांजो कहिड़ो कसूर आहे? तव्हांजो को बि ॾोह न आहे। तव्हां भले वञी सघो था। थैंक यू। यू आर वेलकम। सॉरी। इट्स ओके। वालेकुम सलाम पुट छा हाल आहे? पर तानिया हिन सां मिलो, ही मुंहिंजो नंढपण जो दोस्त आहे डॉक्टर मजीद, जेको नफ़्सियाती डॉक्टर आहे, यानी चरियनि जो डॉक्टर, जेको सियाणनि खे बि चरियो कंदो आहे। छा हाल आहे बाबा? ख़ुशि आहीं? चङी भली? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? पुट मां त ठीकु आहियां, पर लॻे थो त तव्हांजी चाची जी तबियत ठीकु न आहे। छो ख़ैर त आहे? छा थियो अंकल खे? न मूंखे वरी छा थियो आहे? मां त बिल्कुलु ठीकु आहियां। ख़ुदा न करे तोखे कुझु थिए, पर जंहिं स्पीड में तूं सिगरेट पी रहियो आहे न, तुंहिंजी सिहत रिस्क ते आहे। इहा ॻाल्हि त डॉक्टर अंकल बिल्कुलु सही पिया चवनि। तव्हांखे सिगरेट छॾणु खपे हाणे। पुट मां सिगरेट जो आदी न आहियां, बसि ईअं कॾहिं कॾहिं जेको आहे। अच्छा, तव्हां हाणे हिकु ॻाल्हि फाइनल था कयो त जेसि ताईं तव्हां हीअ सिगरेट न छॾींदो, असांजो तव्हां सां बॉयकॉट आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, मां अॼु खां सिगरेट छॾियो। ठीकु आहे, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, हाणे मां हलां थो। ठीकु आहे? ओके साईं, जीअं तव्हांजी मर्ज़ी। अलाए, मूंखे तव्हांजो सिगरेट छॾण वारो फ़ैसिलो पसंदि आयो। गुड। ठीकु आहे, हाणे इजाज़त ॾे, मां हलां थो। चङो पुट। अंकल मूंखां हिकु नंढी ग़लती थी वई आहे। कहिड़ी थी आहे? गाड़ी पे हलाई न, ख़बर न आहे कीअं आउट ऑफ कंट्रोल थी वई, एक्सीडेंट थी वियो नंढो। ओहो, पोइ छा थियो? पोइ छा अंकल, बस चङो इंसान हो, ऐसा कोई इशू कोन क्रिएट कयईं, बल्कि अञा मूंखे आदत ॾेई पंहिंजे ड्राइवर खे वठी हलियो वियो। इन करे त पुट तव्हांखे मां चवंदो आहियां त गाॾी जेका आहे तव्हां ड्राइव न कंदा कयो। अॼुकल्ह ऑनलाइन जेके सर्विस गाॾियूं हलनि थियूं, तव्हां उहे इस्तेमालु कयो। ओके धीअ, तव्हां फ्रेश थी वठो, मां अॼु तव्हांखे पंहिंजे हिकु दोस्त सां मिलाइण थो चाहियां, ओॾे हलंदासीं। ठीकु आहे अंकल, मां रेडी आहियां, तव्हां मूंखे ॿुधाए छॾिजो कॾहिं हलिणो आहे। पुट हाणे घणो थियो, हाणे तोखे शादी करणु घुरिजे। बेगम कमाल थी करे, तूं का छोकिरी ॻोल्ह न त अयाज़ जी शादी करायूं, चट मंगणी पट ब्याह, त वीचारे तारे कयो बि वारो अचे। पप्पा अदा जे लाइ रिश्ता त खोड़ा आहिनि, पर अदा जी बि त कहते अख पवे न। सेठ सदाकत वारा नो में न्यापो आयो आहे, उनजे धीअ जे बारे में तुंहिंजी छा राय आहे? मामा, हिते हुते रिश्तो तलाश करण जी का बि ज़रूरत कोन्हे। मतलब शादी करणी न आहे? न पापा, मूं इहो किथे चयो आहे? बाक़ी तुंहिंजी ॻाल्हियूं मतलब असीं छा सम्झूं? पापा, मतलब इहो आहे त मां पंहिंजे लाइ पसंदि करे छॾी आहे। सची अदा? केरु आहे हू? कॾहिं असांखे बि मिलायो न हूरू परी सां। तमामु जल्द। पुट मूंखे बि त ॿुधाए, केरु आहे छोकिरी, उनजो माउ पीउ, उनजो ख़ानदान? बेगम, छोकिरी ॻोल्हण जे चक्कर में न पओ हाणे। शुक्र कर त तुंहिंजे पुट खे छोकिरी पसंदि अची वई आहे। ऐं ॿुध, इन चक्कर में न पओ, छोकिरी केरु आहे, काथों जी आहे, बस चुप करे वेठी हुई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। याकत भाउ, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चङा भला, तब तो ओचितो साईं, मां सोचो त तव्हांखे सरप्राइज़ विज़िट ॾिजे। हूअं बि पंहिंजे घर में अचण जे लाइ कंहिं इतला जी ज़रूरत न हूंदी आहे। इहा आहे मुंहिंजे वॾे भाउ जी धीअ, जेका हाणे ई लंडन खां आई आहे। अस्सलाम वालेकुम बेटा, ख़ुशि आहियो? हाउ आर यू? ठीकु आहियो? सब ख़ैर? यार तारिक, ही त उहा ई छोकिरी आहे जंहिंजी मां हीअं ॻाल्हि पे कई। छा मतलब मुंहिंजी थियण वारी भाॼी तव्हांजी थियण वारी घरवारी आहे?
तव्हांजी इलाही महिरबानी। महिरबानी छाजी महिरबानी? सवेर जे लाइ थैंक यू। यू आर वेलकम। यो तो मुझे फर्ज हुयो। महिरबानी का जरूरत ना, यो तो मुझे भाउ जो फर्ज है। अनिया तव्हां ॿई हिक ॿिए खे सुञाणो छा? अंकल जिन जी कार सां मुंहिंजो एक्सीडेंट थियो हे ई त आहिनि उहे। हलो डाइनिंग टेबल ते हलो, मानी लगी पई आहे। न न अदी मानी जी तकलीफ़ न कयो, मानी जी ज़रूरत न आहे। अदा एतिरे अरसे खां पोइ तव्हां आया आहियो, मानीअ खां सवाइ मां तव्हांखे कॾहिं बि न छॾींदसि। साईं ॻाल्हि ॿुधो लियाकत भाउ, हाणे त तव्हांखे मानी खाइणी पवंदी, छो जो मुंहिंजो होम मिनिस्टर जो हुकुम आहे। सो प्लीज़ अचो अचो त मानी खाओ। अदा पोइ मां ये रिश्तो पक्को सम्झा न? हाँ हाँ बिल्कुल पक्को समझ। मतलब तव्हांखे ये रिश्तो क़बूल आहे? हाँ मुंहिंजा भाउ मूंखे क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल आहे। उर्रे ओ मेहंदी लॻंदी हो गाना बथबा रहंदो मोड़ मुंहिंजो भाउ ओ मेहंदी लॻंदी। थैंक यू अदा, थैंक यू। तोखे ॾाढी तकड़ आहे। हाँ ज़ाहिर आहे, मुंहिंजो बि त भाड़ो अचे न। हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां, हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां, हिकु हुजे तूं ॿियो हुजां मां। दुनिया जूं सभई ख़ुशियूं साण हुजनि, उहे ख़ुशियूं तुंहिंजे नाम हुजनि। हिकु हुजे तूं ॿियो हुजां मां, हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां। जिते जिते तुंहिंजा पेर हुजनि, ख़ैर उते बसि ख़ैर हुजनि। जिते जिते तुंहिंजा पेर हुजनि, ख़ैर उते बसि ख़ैर हुजनि। तोखे सदा खिलंदो ॾिसां, हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां, हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां। सुबह तुझी सुबहान अल्लाह, चेहरो महताब माशा अल्लाह। सुहत जी सुभान अल्लाह, चेहरो महताब माशा अल्लाह। ॾिसंदे तोखे ख़ुशि पियो थियां, हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां, हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां। वफ़ा ख़ालिद सां मिली थो, साथियो मेरे जो थिए थो। वफ़ा ख़ालिद सां मिली थो, साथियो मेरे जो थिए थो। छो न लिखी ज़िंदगी ॾियां, हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां, हिकु हुजे तूं ॿियो हुजां मां। दुनिया जूं सभई ख़ुशियूं साण हुजनि, उहे ख़ुशियूं तुंहिंजे नाम हुजनि। हिकु हुजी तूं
ये आहे मुंहिंजो दोस्त शाहजहान जो आलीशान गेस्ट हाउस। ऐं हिनखे तूं आम होटल या गेस्ट हाउस न सम्झजां, हिते रही त पंहिंजो घर सम्झी ई रहिजां। अच्छा, पर मूंखे त ही कोई शानदार होटल पियो नज़र अचे। मुंहिंजे शाहजहान दोस्त जा अहिड़ा काफ़ी गेस्ट हाउसिस आहिनि पूरे पाकिस्तान में। उनजो गेस्ट हाउसिस जो कारोबार आहे। उनजे गेस्ट हाउसिस में काफ़ी सातरा टूरिज़म जा माण्हू बि ईंदा आहिनि, टूरिस्ट बि ईंदा आहिनि, ऐं असां ॿिन्हिनि जहिड़ा न्यूली वेड कपल्स बि। जनाब, हेॾा अंदरि वञी राइट ते आयो असांजो रूम नंबर 62। अच्छा, हाणे तव्हां इहो ॿुधायो त फ्रेश थियणु पसंदि कंदव या आराम करणु? न, मां फ्रेश थी वञा। ओके, पोइ तव्हां रूम में हलो, फ्रेश थियो, मां जेसिताईं गाॾी मां ॿियो सामान कढाए थो अचां। ठीकु आहे। ओके। केरा, डिजी नहीं है ना? तुम जो साही कढे छॾियो। एतिरो जल्दी? अञा हाणे ई त असांजी नई ज़िंदगी जी शुरूआत थी आहे। अञा हाणे ई त बहारुनि जनम वरितो आहे ऐं गुल टिणण जी मौसम आई आहे। हाँ माँ छा थियो तानिया? केरा तू? बात चओ तो केरा तू?
ठीक है तानिया ख़ैर त आहे मां त बिल्कुलु ठीकु आहियां पर तोखे तूं ठीक कोन थी लगी छा थियो तोखे ठीक है लगे तो तोको दवाई तो ख्वाब ॾिठो आहे ख्वाब ॾिठो चङो रिलैक्स कर मां तोखे पाणी ॾियां थो पानी पिए अल्लाह जो नालो वठी सुम्ही पओ ऐं रिलैक्स कर कुछ कोन्हे मां आहियां न ओके गुड नाइट हेलो एक्सक्यूज मी हैप्पी मैरिज यार अजीब बेवकूफ किस्म जो माण्हू शादी जी मुबारक ॾियण जो अजीब तरीक़ो अपनाए थी सघे थो त तव्हांजो को दोस्त हुजे हा थी त सघे थो ऐं उहो बि अहिड़ो दोस्त जे वटि मुबारकी सां गॾु को तोहफ़ो ॾियण जा पैसा न हुजनि अजीब किस्म जा माण्हू हूंदा आहिनि अजीब तानिया खैर ताए खैरा खैरा ओके ओके तुझी तबीयत सही नथी लगे मुझी तबीयत खराब भी थी हल रूम में तालो सर यू आर ओके हाँ हाँ सब कुछ खैर आहे तू ये कर त असां डिनर जेको आहे न वो रूम में सर्व कराए छॾ अच्छा हाणे कीअं आहे तुंहिंजी तबियत बेहतर है मूंखे लगे थो त शायद वीकनेस जे करे ईअं थियो हुजे मे बी यहाँ पे हिते जी आबहवा शायद सूट न पई करे मूंखे अल्लाह करे ईअं ई हुजे तव्हां परेशान न थियो मैं ठीक आहियां मां इहो त क्या तुंहिंजे लाइ कॉफ़ी ऑर्डर करे थो छॾियां ओके बस हाणे घणो थी वियो यास
असांखे त हलणु खपे। छो तानिया छा थियो? अञा त हिते आए असांखे हफ़्तो बि न थियो ऐं तोखे चङी तरह ख़बर आहे त असां हिते पूरे मंथ जो प्लान करे आयासीं। असल में हिते मुंहिंजी तबीयत बि ठीकु नथी रहे। त पोइ ईअं था कयूं त सुभाणे किथे ॿिए हंधि था ठीकु आहे? हिकिड़ो मिंट। तव्हांजो महिमान आयो आहे। मुंहिंजो महिमान आहे हिते? जी जी नालो छा अथसि? सर इकबाल नालो। ख़ैर तो हुनखे लॉन में विया मां अचां थो। ठीकु आहे सर। छा थियो? अलाए को इकबाल नाले माण्हू आहे मूंसां मिलण आयो आहे। तूं वेह त मां हुन सां 2 मिंटनि में मिली थो अचां। ठीकु आहे? Excuse me, Mr. Iqbal? Yes. Ayaz Khan. Nice to meet you. My pleasure. शादीअ जी मुबारक हुजे। Thank you very much. मां तव्हांखे शादीअ जी मुबारक पहिरियों बि ॾेई चुकियो। सॉरी मूंखे यादि नथो अचे। तव्हांखे यादि कराइणो ई पवंदो। जॉगिंग ट्रैक ते कार्ड शादी मुबारक मुंहिंजे तरफ़ां यादि आयो? हा हा मूंखे यादि अची वियो। अच्छा त उहो तव्हां हुयो। ॿुधायो मां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थो? माफ़ कजो मां तव्हांखे डिस्टर्ब कयो। उहो इन करे जो मां पाण डिस्टर्ब आहियां। आई एम सॉरी मां तव्हांजी ॻाल्हि न सम्झी। ॻाल्हि मुंहिंजी तो कान सम्झी। छा बकवास आई आहे? कावड़ त मूंखे करणु खपे। मूंखे कावड़ करणु खपे तोखे न। ऐं तोखे कावड़ करण जो हक़ बि न आहे। बाक़ी हक़ आहे मां करे सघां थो कावड़। मिस्टर तुंहिंजा इहे ब्लैकमेलिंग जा तरीक़ा जेके आहिनि उहे पुराणा थी विया आहिनि। न मां वटि शादीअ जी मूवी बि आहे, निकाह नामो बि आहे ऐं बराती बि आहिनि मां वटि जेके गवाह हुया। तूं चवंदे त मां उहे बि तुंहिंजे साम्हूं वारींदुसि। अॼुकल्ह हर शइ जी नकुल थी सघे थी। इहो न सम्झा त मां तुंहिंजी न ब्लैकमेलिंग खां डिॼी वेंदुसि। आइंदा मूंखे पंहिंजी इहा शिकिल न ॾेखारजां। हाणे तूं वञी सघी थो। तव्हां परेशान न थियो। हो कूड़ ॻाल्हाए रहियो हूंदो, तव्हांखे ब्लैकमेल पियो करे। तानिया हुन मूंखे पाण तुंहिंजी हुनजी तस्वीर ॾेखारी आहे जंहिंमें तव्हां ॿई ॾाढा वेझा बीठा आहियो। केतिरा माण्हू हमशक्ल हूंदा आहिनि, फेसिस मिलंदा आहिनि न हिक ॿिए सां। ऐं सॉफ्टवेयर्स केतिरा अची विया आहिनि अॼुकल्ह, असल नकल जी का ख़बर ई नथी पए। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर उहो चाहे छा थो। हुनजी का डिमांड बि त साम्हूं नथी अचे। छा चाहींदो? पैसा ई घुरंदो हूंदो, ॿियो छा? मूंखे कोन थो लॻे। का ॿी ॻाल्हि हूंदी ज़रूर। तव्हां शक पिया कयो हूंदी। न मां शक जी ॻाल्हि नथो कयां। पोइ इहो त हिन ॻाल्हि जी तह ताईं पहुचण जे लाइ मूंखे थोरो टाइम लॻंदो। हाय छा थियो? तूं अञा ख़ुशि न आहीं छा यार? हाणे त अदा जी शादी थी वई। तुंहिंजी अदा जी थी आहे, असांजी न जो मां ख़ुशि थिया।
समझी नथी यार, असांजी शादी जी वॾे में वॾी रुकावट दूर थी वई आहे। कहिड़ी रुकावट? ॾिस, जेसि ताईं मुंहिंजे वॾे भाउ जी शादी न थी आहे न, तेसि ताईं असांजी शादी नामुमकिन हुई। हाणे अदा जी शादी थी वई, सम्झ त असांजी वॾे में वॾी रुकावट दूर थी वई। हाणे असांजी शादी कॾहिं थींदी? जॾहिं मुंहिंजे भाउ जो नंढड़ो ॼमंदो न, तॾहिं। छा मतिलब आहे तुंहिंजो? रिलैक्स यार, मां मज़ाक थो कयां। मज़ाक न कर, आई एम सीरियस यार। तूं सीरियस आहीं, ठीकु आहे, पर हाणे तुंहिंजी आज़ादी जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। मां जल्दी तुंहिंजे दर ते पंहिंजी ॼञ वठी ईंदुसि ढोल शहनाइन सां गॾु। मेहंदी लॻंदी गाना ॿधबा, ओ मेहंदी लॻंदी गाना ॿधबा, ॿधबा मोड़ मूंखे यार। एरिया बात कमरे वाला खाली है सर हेठि हलिया विया? कॾहिं विया? सर हेठि अॼु विया आहिनि। हेलो अयाज़, कीअं आहे पुट? जी अंकल, मां त ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? मां बि ठीकु आहियां।
अॼु भला कीअं यादि कयो अथई? एक्चुअली अंकल इकबाल नाले हिकिड़ो शख़्स आहे जेको असांखे हरू भरू तंग ऐं परेशान पियो करे। छो पुट कहिड़ी तकलीफ़ आहे हुनखे? एक्चुअली अंकल हू चए थो त तानिया जेका आहे उहा तो बस इन जे करे मां थोड़ो परेशान आहियां। परेशान न थी पुट, मां मालूमात करे अपडेट अव्हां खे ॿुधायां थो। अव्हां खे कुझु सिक्योरिटी जी ज़रूरत आहे? न न अंकल थैंक यू वेरी मच, इन शइ जी का ज़रूरत बि कोन्हे का। मां सिर्फ़ु तव्हां सां डिस्कस इन करे पियो कयुमि त इहा शइ तव्हांजी नॉलेज में हुजे ताकी शायदि किथे अॻिते हली इकबाल को मसलो न वधाए। अच्छा पुट परेशान न थी, आउं हिनखे ॾिसी वठां थो। ठीकु आहे अंकल, अल्लाह हाफ़िज़। अॼु जी बर्थडे मुंहिंजे लाइ इलाही स्पेशल आहे ऐं तुंहिंजी इहा बर्थडे मुंहिंजे लाइ हिकिड़ो नओं जनम आहे जंहिंमें जेसिताईं असां गॾु हूंदासीं सदाईं ख़ुशियूं मनाईंदा रहंदासीं। दुनिया में अहिड़ी बर्थडेस इलाही घटि माण्हुनि खे नसीब थींदियूं आहिनि जंहिंमें को मिट माइट न हूंदो आहे पर वरी बि एतिरियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि। अजोगी तुंहिंजी हिन सालगिरह में ख़ुशियूं असांजा दोस्त आहिनि ऐं टहक असांजा माइट। असां सभु मिली करे अजोगी ॾींहुं तुंहिंजी सालगिरह सेलिब्रेट कंदासीं। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Tanya, happy birthday to you. हिन वक्त केर तो थी सघे हिते? हितां जी त कंहिंखे ख़बर बि न आहे। केरा? मां पूछा तो केरा? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. मां तू हिते कीअं? जीअं तव्हां हिते पहुतो तीअं ई मां हिते पहुतुसि। पर हिन जगह जी त कंहिंखे बि ख़बर न आहे। हा चवंदा आहिनि न ॻोल्हण सां ख़ुदा बि मिली वेंदो आहे। तव्हां पोइ बि इंसान आहियो। तूं मतिलब जी ॻाल्हि कर त हिते छो आयो आहीं? दैट्स नॉट फेयर। अया साहब हिकु त तव्हां मूंखे
मुझी ज़ाल जी सालगिरह ते न घुरायो ॿियो वरी मूंखां पुछे तो मां कीअं हिते आयो आहियां वरी इहो जो मां पाण अची पातो आहियां त वरी इहो सुलूक मूंखे तव्हां ॿिन्ही मां इहा उमेद न हुई ॾिस इकबाल तूं असांखे तंग छाजे लाइ थो करी मां न तव्हां ॿिन्ही मूंखे गॾिजी तंग कयो आहे मां मतिलब असां तोखे कीअं तंग कयो आहे कमाल आहे मुंहिंजी ज़ाल सां शादी करे वेठो आहे वरी मूंखे चवे थो मां तोखे तंग कयो आहे हा इहा तुंहिंजी ज़ाल न आहे इहा थी सघे थो त हिन जी शिकिल तुंहिंजी ज़ाल सां मिलंदी हुजे न बिल्कुलु न हीअ मुंहिंजी ज़ाल आहे मुंहिंजी ज़ाल नीलोफर आहे तानिया न आहे मां न आहियां नीलोफर न आहियां मां नहीं मां तुंहिंजी ज़ाल आहियां नीलोफर आहे तूं नीलोफर मुंहिंजी ज़ाल आहीं न आहियां मां ॾिस इकबाल प्लीज़ ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर थी सघे थो तोखे का ग़लतफ़हमी थी हुजे ही तुंहिंजी ज़ाल न आहे या ॿुध थी सघे थो को ॿियो सबबु हुजे तोखे कुझु खपे तुंहिंजी का डिमांड हुजे मां तुंहिंजी पूरी डिमांड करण लाइ तयारु आहियां ख़ामोश तोखे ख़बर न आहे मां बि हिकु बिज़नेसमैन आहियां बैंकर्स जो रिटायर आला ऑफिसर आहियां वो वटि ज़िंदगीअ जी हर आसाइश आहे मूंखे तुंहिंजी कंहिं शइ जी ज़रूरत न आहे वो वटि कमी जेकॾहिं हुई त सिर्फ़ु हिकु प्यार कंदड़ साल अची जॾहिं मुंहिंजी नीलोफर सां शादी थी त मां सम्झो मुंहिंजी ज़िंदगी मुकमल थी वई आहे पर ॾिस यासाफ़ मां तो ते केस बि करे सघां थो छो जो तूं हिकु शादीशुदा सां निकाह कयो आहे मां जेकॾहिं चाहियां तो ते केस करे अदालत में घसीटे सघां थो असांजे मुल्क ऐं मज़हब में निकाह मतां निकाह करणु ख़बर थी केतिरो ॾोह आहे मां चाहियां त इन जो भयानक तोखे अंजाम ॾेखारे सघां थो पर तूं हिकु शरीफ़ इंसान आहीं ऐं मां इहो सभु कुझु नथो करणु चाहियां मां तोखे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो मूंखे यकीन आहे तूं सोचे सम्झे फ़ैसिलो कंदे ज़रूरु कंदे यू ओके बेबी ओके हैप्पी हनीमून तू हाँ मां जिते जिते साहब उते उते खादिम या खणी ये चो जिते जिते बेगम साहिबा उते उते ही खादिम तू चरियो त नहीं आहियां न पर तू चई सघे थो पहिरियां त मूंखे शक हुयो तो ते पर हाणे मूंखे यकीन आहे त तूं हिकु मेंटल माण्हू आहीं चरियो चई पंहिंजो शौक़ पूरो कर तुंहिंजे चवण सां मां थी न पयुसि मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त तुंहिंजो हिते अचण जो मक़सदु छा आहे मां तोखां इहो पुछणु आयो आहियां त तव्हां छा सोचो इन में सोचण जी मूंखे का बि ज़रूरत कोन्हे मुंहिंजो अॼु बि उहो ई मौक़फ़ आहे जेको कल्ह हुयो ऐं आईंदा बि मुंहिंजो मौक़फ़ साॻियो ई रहंदो माना त तूं पंहिंजी ज़िद तां कोन लहंदे इक़बाल ज़िद मां न पर तूं करे रहियो आहीं मुंहिंजो ज़िद हक़ी आहे हीअ मुंहिंजी ज़ाल नीलोफर आहे ना है तुझी ज़ाल तू कूड़ तो ॻाल्हाई ही मुंहिंजी ज़ाल आहे तोखे ईअं यकीन कोन ईंदो लॻे थो तोखे सबूत ॾियणो पवंदो सबूत कहिड़ो सबूत नीलोफर जी पुठीअ ते ब्लैक कलर जो हिकिड़ो तिर आहे तूं ॾिसी सघे थो जेकॾहिं तूं मूंखे तिर नथो ॾेखारे त मां पाण थो तोखे तिर ॾेखारियां नीलोफर जो उथ
हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? हाउ आर यू जेंटलमैन? मम्मी मां ठीकु आहियां हाणे। अदा अल्लाह जो शुक्र आहे हाणे तव्हां ठीकु आहियो। अदा तव्हां सां एतिरा सारा मसला थी ऐं तव्हां असांखे इतला ई न ॾिनो छो? तारिक कहिड़ा मसला? अदा भाॼाई असांखे सभु कुझु ॿुधाए छॾियो ऐं उन इक़बाल जी तस्वीर बि ॾेखारे छॾी आहे। तव्हां ॾिसजो त हाणे मां हुनजो छा थो असरु कयां। कुझु बि न कंदे। तू पुट आराम कर। आख़िर इहो इक़बाल चाहे छा थो? तोसां हुनजी दुश्मनी कहिड़ी आहे? पापा इहो त मां बि नथो ॼाणियां त आख़िर चाहे छा थो। मूं एसपी शरीफ सां ॻाल्हायां थो त हू पतो करे त इहो बदमाश इक़बाल आहे केरु। पापा मां अंकल खे इतला करे छॾी। वाह अदा वाह, तव्हां अंकल शरीफ खे इतला करे छॾी पर मूंखे ॿुधाइणु मुनासिब कोन सम्झो। तारिक मूंखे लॻो त एॾो वॾो मसइलो न हूंदो, हिन करे सोचियमि त मां हरू भरू तोखे परेशान छो कयां। अब्बा ख़ुदा जी का मार पइसी इहो आहे केरु? मम्मी या त मूंखे बि ख़बर न आहे त हू आहे केरु ऐं चाहे छा थो। आफ्टर ऑल हू चाहे छा थो? पापा हू मेंटल शख्स आहे, मूंखे बि न आहे ख़बर त हू आख़िर चाहे छा थो। एसपी शरीफ खे फोन करणो पवंदो मूंखे। ओके हाँ शरीफ साहब।
अयाज, मां तव्हांखे हिकु हक़ीक़त ॿुधाइण चाहियां थी। हकीकत? कहिड़ी हकीकत? बाल सां वाकई मुंहिंजी शादी थी हुई। छा? इकबाल जड़े साहब शादी कीअं? इकबाल पापा जो बिजनेस पार्टनर हो। पापा जी डेथ खां पोइ बिजनेस में एतिरा लॉसेस थिया, इकबाल जा कर्जा असां ते वधंदा विया। ऐं अम्मी खां पोइ और ॿियो को ऑप्शन ई न हो। इकबाल मूंखे ब्लैकमेल करणु शुरू करे छॾियो। मजबूरन मूंखे उनसे शादी करनी ही पई। तो पोइ थानिया इहा ॻाल्हि तो मूंखे पहिरियां छो न ॿुधाई तो? तुंहिंजी जुदाई जे डप खां आयास। मां न पे चाहियो त तूं मूंखां अलॻि थी वञी। आयास मां तोसां इलाही मोहबत थी कयां। मां तोखां अलॻि थियण जो तसवुर बि नथी करे सघां। तो पोइ तूं इकबाल खे छॾियो छो? आयास तोखे न आहे ख़बर, वो एक ज़ालिम शख्स आहे आयास। तूं नथो सुञाणी हुनखे। चरियो आहे वो, हुन सां को साइकोलॉजिकल इशू आहे। हो अलाए केतिरा ज़ुल्म कंदो हो मूं ते, ऐं पंहिंजे ज़ुल्म खे वो प्यार जो नालो ॾींदो। मूंखे हुनखां ख़ौफ़ थो अचे आयास। हुनजो नालो ॿुधी मां टॾी वेंदी आहियां। Happy birthday to you. वाह, थैंक यू इकबाल। ना हे वक्त थैंक यू चवण जो लाइ आई लव यू चवण जो वक़्तु आहे। आई लव यू टू। हाणे केक काटियो? ॿिया महिमान न ईंदा? या मेहमान छा जे लाइ? छो खपनि तोखे ॿिया महिमान? मां नथो चाहियां त तुंहिंजी मुंहिंजी ख़ुशीअ में को टियों शामिल थिए। सिर्फ तूं ऐं मां ऐं तूं टियों न ईंदो। अंडरस्टैंड? न ज़बान सां अंडरस्टैंड? यस। हाणे केक खे काटियूं हाणे? हा वेरी गुड यू आर गुड गर्ल। हलिया बे गिफ्ट त मां तोखे ॾिनी न, जेकी ज़रूरी हूंदी आहे सालगिरह ते। बे पहिरियों गिफ्ट पोइ केक काटबो। पोइ हा ये सोन जी सालगिरह ते पाराइबी आहे। शाबाश आराम सां न सिधी ऐं शाबाश। तकलीफ भी थे मूंखे। रेम सोड़िया माना मुझी पसंद तोखे पसंद ना है। साइंस गलत है शायद। न इन ॿियो हलाए मुंहिंजी सही आहे। तुंहिंजी आङुर थोड़ी आहे उनखे थोरो नंढो करणो पवंदो। थोरो न कुझु न थींदो। कहिड़ी ॻाल्हि थी कर? न ज़िद न शाबाश। प्लीज बराबर करणो पवंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अंदर अचण लाइ न चवंदे छा? पर
मां तो तोखे नाहे घुरायो। अॼु तव्हांजे शादीअ जी सालगिरह आहे, तव्हां न घुरायो त छा थी पियो? बग़ैर घुराइण जे कंहिंजे बि घर में वञणु ठीक ॻाल्हि न आहे। जॾहिं तव्हांखे घुरायूं तव्हां तॾहिं ईंदा कयो। ख़ुदा हाफ़िज़। ठीकु आहे, हीउ तोहफ़ो धीअ नीलोफर लाइ आंदो अथऊं, तव्हां ही हुनखे ॾेई छॾिजो। नीलोफर खे तुंहिंजी कंहिं तोहफ़े जी ज़रूरत न आहे, हुन वटि हर शइ मौजूदु आहे, तव्हां वञी सघो था। मां तोखे चपाट हूं, तो मूंखां पुछो त तुंहिंजो कहिड़ो कसूर हो। मां तुंहिंजी आगुर कटी, तो मूंखां पुछो तुंहिंजो कहिड़ो कसूर हो। भला मूंखे बि त कोई ॿुधाए त मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे। मुंहिंजे माउ ऐं पीउ में अलहदगी थी वई, मुंहिंजे पीउ मुंहिंजी माउ खे तलाक ॾेई छॾी। छा हुन में मुंहिंजो कसूर हुयो? मुंहिंजी माउ मूंखे छॾे वञी ॿी शादी कई, मूंखे नौकरनि ऐं आया जे रहम करम ते छॾे छॾियो। छा इन में बि मुंहिंजो कसूर हुयो? मुंहिंजो पीउ ऑफिस खां टाइम न कढी सघंदो, मूं ताईं न पहुची सघंदो, पंहिंजे कमनि में मसरूफ़ हूंदो, कॾहिं मूंखे वठण मूंखे ॾिसण मूंसां मिलण न आयो। छा हुन में बि मुंहिंजो कसूर हो? मां कमीशन जो इम्तिहान पास करे बेकस में की पोस्ट ते पहुतुमि। मां क़ौमी सतह जी बैंकुनि खे उरूज ते पहुचायो, उन्हनि मूंखे बेदख़ल करे छॾियो बग़ैर कंहिं जवाज़ ते। छा इन में बि मुंहिंजो कसूर हुयो? मुंहिंजा कॾहिं कॾहिं अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी ईंदा हुया, मुंहिंजा ॻोढ़ा उघड़ वारो कोई बि न हूंदो हुयो। छा इन में बि मुंहिंजो कसूर हुयो? मुंहिंजी दिलि खां कॾहिं कंहिं न पुछियो त मुंहिंजो छा कसूर आहे? कॾहिं कंहिं न पुछियो, कॾहिं कंहिं बि न पुछियो आहे। पर जेको कुझु मां आहियां, मां ॼाणी वाणी नथो कयां, मूंखे ख़बर पाण खे नथी पए त मां छा कयां। तूं ॿुधाए मुंहिंजो केतिरो कसूर आहे, केतिरो कसूर आहे? मूंखे ॿुधाए नीलोफर, मूंखे ॿुधाए मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे, कहिड़ो कसूर आहे? इन सभिनी ॻाल्हियुनि में मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे? मां पे चयो त मूंखे चाबी ॾियो, गाॾी मां थी हलाए छॾियां। तूं बिला बजे हलाईंदी आहे, कंहिंसां टकराईंदी आहे? मां हलायां थो गाॾी, तूं वे। न मां हलाए छॾंदमि, तव्हां अचो कर्ज़त एक खड़ गाॾी। ओ जेकॾहिं गाॾी नथी हलाइणो अचे सुहिणे साईं खे त मां हलायां। सुना तो हुक्म करते हैं, मां हलाया। असां तो हूं फिल्म तेज आहियूं, हुक्म करे न तोखे खणी हलो। गाॾीअ में वे। तूं पुठियां हल, हलिया हलिया हलिया, पोइ हुन पासे लॻे।
तो पे उन्हें झड़ेगा कुछ चाहते हो? मूंखे लॻो तो हुन झगड़े में एक बार जी डेथ थी हुनखे हॉस्पिटल में न लगी इन्हीं में भलाई समझी वो पंहिंजी मां तो ये समझी वेठी हुअमि तो सालिम शख्स खां मुंहिंजी ज़िंदगी खे आज़ादी मिली वई आहे को एक बार तो सां राब्ते करण जी कोशिश छो न कई जॾहिं त उहो जीअरो बि हुयो थी सघे थो तुम राब्ते करण जी कोशिश कई हुई हुजे मां तो शहर छॾी हिते अंकल लियाकत में रची वियो खैर तू परेशान न थी मां तो सां गॾु आहियां तो मूंसां कूड़ छो ॻाल्हायो? कूड़? कहिड़ो कूड़? मां तोसां को कूड़ कोन ॻाल्हायो आहे। इहो ई त नीलोफर मरी चुकी आहे। हा हा नीलोफर मरी चुकी आहे। कूड़? वरी कूड़? न मां कूड़ नथो ॻाल्हायां। मुंहिंजी धीअ नीलोफर मरी चुकी आहे। ओ ही केरु आहे? हाणे बि चओ त ही नीलोफर न आहे।
लॻे त नीलोफर थी नीलोफर मरी चुकी आहे हू जिंदा आहे पर लगे थो तू मरण तो चाहिए सच सच ॿुधाए किथे आहे नीलोफर मूंखे ख़बर न आहे मां नथो ॼाणा मां नथो ॼाणा मां नथो ॼाणा इकबाल मां नथो ॼाणा मां नथो ॼाणा तू मूंखे का नथो ख़बर न ॼाणे आहे मूंखे का ख़बर न आहे मूंखे का ख़बर न आहे मूंखे भी खबर ना है मां तोखे छो मारियो हेलो इकबाल नीलोफर नीलो की गले मिलण थी चाहियां तोसां पर छाजे लाइ बस मां हीउ किस्सो हाणे ख़तमु थी करणु चाहियां इकबाल मां सम्झो कोन मां हिन ॻाल्हि खे मञी वरितो आहे तूं सही आहीं ऐं मां ग़लति हिन सभु जे करे तूं अंकल लियाकत खे मारे छॾियो ॾिस इकबाल तुंहिंजी कसूरवार मां आहियां मां नथी चाहियां तूं मूंसां जुड़े कंहिं बि शख़्स खे नुक़सानु पहुचा हिन सभ में अयास जी का बि ग़लती कोन्हे इकबाल मां कसूरवार आहियां न तुंहिंजी मां अची रही आहियां तूं मूंखे मार या का बि सज़ा ॾे इकबाल तू अची वई है नीलोफर नीलोफर तू यो सोची दी होती है मां तो खेते छो घुरायो है मिली त असां किथे भी सघूं पिया होटल रेस्टोरेंट पार्क
पर हिते घुरण जो मक़सद कुछ भी हुयो। हिन बिल्डिंग ता मुखे फिटो करे किस्सो खत्म तो करण चाहिए ना। तू गलत आई, तू हमेशा गलत होती आई। तुझी पहिरी गलती इहा ही जो तो मुसां शादी कई। मुखे धोखो ॾेई अयाज सां ॿी शादी करे, या तुझी ॿी गलती ही। हाणे वरी तू अयाज खे छॾे मुसां मिलण आई आहे, या तुझी फुल ऐं फाइनल गलती आहे। आखिर तू चाही छा थो? तुझो मौत। इकबाल, बस वाह वाह, हाणे फिल्म कंप्लीट थी। छो जो हीरो भी मौजूद आ, हीरोइन भी मौजूद आ, ऐं विलन भी मौजूद आ। ॾिस इकबाल, प्लीज ॾिस, तुंहिंजो ॾोहारी मां आहियां। तूं तानिया खे वञण ॾे। तूं मूंखे मारे छॾ। न इकबाल, इस मां तो सा गलत कयो आहे न। तू मुखे मार, अयास तू वन, तो हिन खे छॾे दे प्लीज, प्लीज इकबाल। वाह वाह जो इश्क आ, वाह जो इश्क आ। हिक माई बदनसीब आहियां जो मूंखे प्यार न मिली सघियो, न को साथी मिली सघियो, ऐं न ई कोई हमसफ़र। हाँ, ज़ाल मिली जेकी मुंहिंजी बि न थी सघी। मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करण वारा तव्हां ॿई आहियो, इन करे तव्हां ॿिन्ही खे मरणो पवंदो। हथ मथे कयो ऐं मुड़ी वञो। मां तव्हां ॿिन्ही खे गॾु मारण थो चाहियां, पर मां एतिरो ज़ालिम न आहियां जो ॿिनि प्यार करण वारनि खे अलॻि अलॻि मारियां। पहिरियों मूंखे इहो ॿुधायो, पहिरियों तोखे मारियां या तोखे मारियां? न न, मां अयास पहिरियों तोखे मारींदुमि, छो जो तूं मुंहिंजो वधीक मुजरिम आहीं, तूं मुंहिंजो वधीक गुनहगार आहीं। नीलोफर, मां चाहियां त तव्हां ॿिन्ही मां के हिक खे मारे सघां पियो। जेकॾहिं मां अयास खे मारियां त मां हमेशह लाइ तुंहिंजी नज़रुनि जे अॻियां किरी पवां। मां हीअं न करे सघियुसि नीलो, पर मां तोखे मारे न पियो सघां नीलोफर। मां तोखे ज़िंदगी में चाहियो, तोसां मोहबत किया कई। मां जेकॾहिं तोखे मारियां हा, तुझी नज़रनि मां किरी पवां, ऐं मां इएं न करे सघियुसि। अफ़सोस तूं मूंखे सम्झी न सघी नीलोफर। हाणे मां तुंहिंजी ज़िंदगीअ मां वञी रहियो आहियां। I love you. सभई खुशो साण हुजल, उहे खुशो तुंहिंजे नाम हुजल। हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां, हिकु हुजी तूं ॿियो हुजां मां।
से खैर हुजन तोखे सदा खिलंदो ॾिसां